अहम ख़बर नाज़रीन सां शेयर कंदा हलूं। FIA PTI सेनेटर सैफुल्ला नियाज़ी खे गिरफ़्तार करे वरितो आहे। अवां खे ॿुधायूं पिया ज़रियनि मूजिब सेनेटर सैफुल्ला नियाज़ी खे पार्लियामेंट्री गेट वटां गिरफ़्तार कयो वियो आहे। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ट्विटर ते जारी कयल ट्वीट में PTI अॻवान फवाद चौधरी चयो आहे त सेनेट जे अङण मां सेनेटर खे खंयो वियो। मुल्क में एतिरी वॾी आमरीत कॾहिं नाहे ॾिठी। अहम ख़बर नाज़रीन सां शेयर कयूं पिया। हुनजो इहो बि चवणु आहे त हुन खां वधीक पार्लियामेंट्री तौहीन नथी थी सघे। PTI अॻवान फवाद चौधरी चयो त सेनेट चेयरमैन सादिक संजराणी इन अमल जो नोटिस वठे। अहम ख़बर आहे अवां सां शेयर करे रहिया आहियूं। FIA PTI सेनेटर सैफुल्ला नियाज़ी खे गिरफ़्तार करे वरितो आहे। ज़रियनि मूजिब सेनेटर सैफुल्ला नियाज़ी खे पार्लियामेंट्री गेट वटां गिरफ़्तार कयो वियो आहे। इन हवाले सां वधीक नाज़रीन खे ॿुधायूं पिया। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ट्विटर ते जारी कयल ट्वीट में PTI अॻवान फवाद चौधरी चयो आहे त सेनेट जे अङण मां सेनेटर खे खंयो वियो। मुल्क में एतिरी वॾी आमरीत कॾहिं बि नाहे ॾिठी। संदसि चवणो त उन खां वधीक पार्लियामेंट्री तौहीन नथी थी सघे। PTI अॻवान फवाद चौधरी इहो बि चयो आहे त सेनेट चेयरमैन सादिक संजराणी इन अमल जो नोटिस वठे।